उहा जेका आहे सो मतिलबु त वाह आहे जिते हज़रत शाह अब्दुल करीम बुर्री वारो रहमतुल्लाह अलैह जिन जेके आहिनि से हुरलो हलाईंदा हुआ। ऐं इते ई जेको हुनजो साबरीन वारो वाक़ियो जेको आहे पाणी वारो वाक़ियो जेको आहे चोर ते आया, उन्हनि चोरनि जेको आहे सो पाणी खे वारण जी कोशिशि कई ऐं पाणी वारण जे दौरान जेको आहे सो चोरनि ढगनि खे खोले छॾियो। ढगा जॾहिं खुली विया त शाह अब्दुल करीम बुर्री वारो रहमतुल्लाह अलैह ख़ामोश रहियो। चोरनि सम्झो शायदि साईं खे कावड़ लॻंदी, पर साईं खे का बि कावड़ कोन लॻी। ऐं उनखां पोइ हुननि वरी छा कयो जो पासे खां हिन जे ओसे पासे जे अंदरि हीअ जेको ॿनियूं लॻियूं पियूं आहिनि, इन्हनि ॿनियुनि जे अंदरि जेको आहे सो हुते पाणी जेको वियो पियो त हुननि पाणी जेको आहे उनजो रुख ॿिए पासे करे छॾियो त हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जेको आहे सो उन ते बि कावड़ियो कोन। हिन ते उनखां चोरनि जेको सो पुछियो त तव्हां साईं असांखे ॿुधायो त असां तव्हांजा ढगा खोले छॾिया ऐं तव्हांजो हुरलो बंदि करे छॾियोसीं, तव्हांजो पाणी बंदि करे छॾियोसीं, पर तव्हांखे कावड़ कोन आई। इन जो सबबु छा आहे त प्यारे ऐं असांजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल करीम जिन फरमायो त मूं सम्झो त शायदि मूं ढगनि खे जेको आहे सो इलाही वाहियो आहे, इन जे करे ढगा जेके आहिनि से थकी पिया आहिनि। इन जे करे तव्हां ढगनि खे खोले मुंहिंजो आराम ॾियारणु चाहियो था। तव्हां इहो सवाब जो कमु कयो, इन जे करे पाण आउं ख़ुशि थियो असां। ॿियो वरी तव्हां जेको पाणी खे जेको आहे ॿनियुनि जे अंदरि जेको तव्हां मुंतक़िल कयो, उन मुंतक़िल करण सां इहो मूंखे महसूसु थियो त जेको आउं पाणी ॾियां पियो उहो पाणी शायदि मुंहिंजे ख़्याल में ॿिए ॿिए हिसे खे वधीक ॾियां पियो। वधीक ज़रूरत हिते आहे जिते तव्हां उन पाणी खे जेको आहे सो वरायो आहे। इन जे करे मूंखे कंहिं क़िस्म जी कावड़ जेका आहे सो कोन लॻी, बल्कि मूंखे ख़ुशी थी। उहे जेके माण्हू जिन हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन सां इहा मतिलबु त हिकिड़ी जेके ज़्यादती पाण चऊं मतिलबु त करण जी कोशिशि कई, उन्हनि माण्हुनि पेरनि ते हथु रखे करे उनखां माफ़ी वठी ऐं उनखे चयो मुर्शिद साईं असांखे तव्हां माफ़ु कजो, तव्हीं अज़ीम आहियो, तव्हीं सचा आहियो, तव्हीं मुख़लिस आहियो। ऐं हीउ पस मंज़र जेको आहे मुंहिंजे कैमरामैन खे आउं चवां थो तव्हांखे खूह जो ॾेखारे। हिन जे अंदरि कुझु नायाब क़िस्म जा जेके आहिनि से किताब बि आहिनि ऐं कुझु नायाब क़िस्म जूं तारीख़ी जेको शयूं जेके आहिनि उहे बि हिन जेको आहे सो वाहे जे अंदरि जेको सो पियल आहिनि। हाणे इन्हनि जे अंदरि छा पियल आहे इन जे बारे में मतिलबु त नामवर मुहक़ डॉक्टर इब्राहिम सिंधी जेको आहे उनजो ख़्यालु जेको आहे उहो चवणु त इन जे अंदरि जेको आहे सो उन दौर जा जेके लिखियल किताब जेके आहिनि उन्हनि जा जेके नुस्ख़ा आहिनि उहे आहिनि, पर हिननि खे औकाफ़ खाते वारा जेके आहिनि उहे ऐं ॿिया जेके आहिनि उहे उनखे जेको आहे सो तहक़ीक़ करण जे लाइ तयारु न आहिनि। हिन वक़्तु इन शइ जी अशद ज़रूरत आहे त मुर्शिद शाह करीम हीउ जेको पिण तव्हां ॾिसो भई जिते अलम पाक बि लॻो पियो आहे, जिते हू आस्थान जेको आहे उहो ठहियो पियो आहे ऐं हीअ जेका आहे पंहिंजो वाहे जेका आहे उहा बि लॻी पई आहे जेका सदियूं पुराणी आहे, जेको हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जे दौर जी जेका सो इहो वाहे जेका आहे जॾहिं पाण मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह का जेको आहे सो दुआ वठी करे जॾहिं आया त पाण जिन जो आस्थानो बि हिते ई हूंदो हो ऐं पाण जिन हिन वाहे ते जेको आहे सो पाण ॿनी जो कमु कंदा हुआ ऐं पाण हारपे जो कमु कंदा हुआ। पाण जेको आहे सो ॿनियुनि खे हिन वाहे ते हुरला हलाए करे जेको आहे सो सैराब कंदा हुआ। इहो तातारियुनि जो दौर हो, जेके अरगून ऐं तरखान जेकी आहे उन्हनि जो दौर हो। उन दौर जे अंदरि जेको आहे सो पर उन दौर जे अंदरि हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जी जेका बुज़ुर्गी हुई उहा एतिरी क़दुरु वधी हुई जो अरगूननि ऐं तुरखाननि खे इहो डपु थियणु लॻो त हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जेको आहे सो असांजे लाइ को इनकलाब न आणे छॾे। पोइ हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जी जेका ॿी ॿिनी जेका हुई उहा जनान सूमरो जे भरिसां अॼु बि उहा ज़मीन जेका जनान सूमरो जा जेके समा वेठा आहिनि उन समन जे ॻोठ खां वेंदे पीर सुल्तान जेको आहे जेको हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जो जेको फ़र्ज़ंद उनजे मतिलबु त मज़ार ताईं जेको ज़मीन हुई उहा हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जा जेके फ़र्ज़ंद हुआ उहे जेके आबाद कंदा हुआ ऐं उनजे इंतकाल खां पोइ उन्हनि खे हिते दफ़न बि जेको सो हिते कयो ऐं मखदूम नूह सरवर जो हिकिड़ो पुटु बि जेको आहे सो बि हिते जेको सो मतिलबु त दफ़न थियल आहे। तारीख़ जा इहो उहे वर्क आहिनि जिन खे उथलाइण जी ज़रूरत आहे, इन ते तहक़ीक़ात करण जी ज़रूरत आहे। असांजा जेके मुअर्रिख़ आहिनि, असांजा जेके तारीख़दान आहिनि, असांजा जेकी बाशऊर ऐं बा इल्म जेके इंसान आहिनि उन्हनि ते इहो फ़र्ज़ु बणिजे थो
त तारीख़ जे इन कोने खे बि तव्हीं ॻोल्हियो। हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जे उर्स ते पाण लिखूं था हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उनजे बारे में असीं लिखूं था, असीं उनजे सुफ़ियाने समा ते असीं लिखूं था, पर उन्हनि जी जेका तर्ज़ ज़िंदगी आहे, उन्हनि कहिड़े नमूने सां फ़क़ीरानी ज़िंदगी जेका गुज़ारी, उन्हनि कहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी जो जेको आहे वक़्तु जेको आहे उनखे गुज़ारियो। हिकिड़े पासे इबादत आहे, हिकिड़े पासे रियाज़त आहे, हिकिड़े पासे हारिपो आहे, हिकिड़े पासे ग़रीबनि जे हक़नि जे लाइ जेको आहे जदोजहद आहे, हिकिड़े पासे इंसानियत ऐं मुहबत जो भाईचारो आहे, हिकिड़े पासे प्यार ऐं प्रीत जो जेको पैगाम आहे। इहे सभु हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जिन जेके आहिनि से हिते ॾिना ऐं हिते जे लखें इंसाननि खे जेको आहे सो हुन जेको आहे सो मतिलबु त फैज़ ॾिनो। इन जे करे वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं असांजे नामियारे अदीबनि मुहक़क़नि ऐं दानिश्वरनि खे इहो अर्ज़ु कंदोसां त उहे हिते अचनि ऐं हीअ जेका असांजी जेको वाह आहे, जेको खूह आहे, खूह जेके सिंधी